अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां अॼु उहा उमिरि मौजूदु आहे जेकी पंहिंजे बचड़नि जे इंसाफ़ लाइ दर दर जा धिका खाईंदी रही आहे। हा, कुझु ॾींहं पहिरियां हिकिड़ी वीडियो वायरल बि थी जेको असांजे तक जो चूंडियल MP सरदार नादर अकमल ख़ान लगारी सां बि अमां मिलण जी कोशिशि कई, लेकिन सरदार MP नादर अकमल लगारी अमां सां मिलण जे बजाए अमां खे फ़क़ीराणी सम्झी करे हू पंहिंजे हथनि में पंहिंजा हथ पंहिंजे जेबनि में विझी करे ख़ाली खीसा ॾेखारे अमां खे चयो त मुंहिंजे जेबनि में कुझु न आहे। अमां जा नौजवान कुंदर कुशल आहिनि जेके 2023 में नौजवान कुंदर जेके मालपीड़ी ते क़तल थिया, 2023 में क़तल थिया, जंहिंजे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अमां इंसाफ़ लाइ झोल खणी दर दर त धिका खाधा आहिनि, लेकिन अमां खे इंसाफ़ नथो मिले। ऐं वैसे ई असांजे तक जा चूंडियल नुमाइंदा जीअं कुझु ॾींहं पहिरियां नादर अकमल लगारी साहिबु आयो, हो अमां खे बि पंहिंजा ख़ाली खीसा ॾेखारे हलियो वियो, लेकिन अमां जी दांह ॿुधणु पसंदि कोन कई, अमां खे हिकु फ़क़ीराणी सम्झी हलियो वियो। अचो त अमां सां ॻाल्हि ॿोल कयूं त अमां जो छा चवणु आहे ऐं MP सां मुलाक़ात थी त नादर अकमल अमां खे छा चयो। अमां तव्हांजी जेकी मुलाक़ात थी MP सां मिलण जी कोशिशि कई, छा तव्हांखे नादर अकमल लगारी चयो? मूंखे ईअं चयां त अम्मी मां जी अमां तव्हां जेको आहे त कुझु ॾींहं पहिरियां नादर अकमल लगारी सां मिलण जी कोशिशि कई सिविल अस्पताल देहरकी में, हू तक जो चूंडियल नुमाइंदो आहे, हुनी तव्हांखे छा चयो ऐं तव्हांखे कहिड़ी ख़ातिरी कराई इंसाफ़ जे हवाले सां? मां वियो त बादशाह पीर दस्तीर जी झोली हलियो त मां चयो बादशाह पीर दस्तीर जी झोली थी सर MP साहिब सरदार मूंखे इंसाफ़ वठी ॾे, पंहिंजे ॿई पुट मुंहिंजा ससड़ा नींगर क़तल थी विया आहिनि देहरकी मालपीड़ी, मुंहिंजो पुटनि जो इंसाफ़ कराए ॾे, तुंहिंजी हल्दी आहे तो वॾेरा शाही हलंदो पिया, मुंहिंजो पुटनि जो इंसाफ़ नथो थिए, मूंखे इंसाफ़ वठी ॾे। मां जो अलाह वास्तो अपील खणी आई आहे त हे चयो की तो हे ॾींदो, मां चयो मां छा मूंखे ॾींदो, तुंहिंजो हे तोखे ॾींदो। मां चयो मां ॿियो मूंखे 500 पैसा जा कढी मुंहिंजी झोली में सटी आई। मां चयो मां पिनण वारो फ़क़ीर न आहियां, मां अल्लाह जो इस्म खणी आई आहियां, पंहिंजे बच्चनि जे क़तल वारनि जो मां तलाशी आहे, उहो मुंहिंजो क़तल वारो मुंहिंजो गिरफ़्तार थियनि। मां पूरी दुनिया खे अपील कई आहे, सॼी पूरी दुनिया खे मां क़ुरान पाक लेकर चाहिए आई आहियां, रावलपिंडी वई आहियां, इस्लामाबाद सदर हाउस ताईं वई आहियां, माना पीर मोहम्मद शाह सखर DIG उन वटि मां 100 चकर मां क़ुरान सां वई आहियां। मुंहिंजो इंसाफ़ कोई नथो करे, मुंहिंजो इंसाफ़ करे। गुलाम नबी मेमण उन खे अपील कयो त उते वई आहे, उते मूंखे मिलण कंहिं न छॾी आहे, मुंहिंजो गद्दारनि मुंहिंजो केस जलाई आहे, वॾेरा शाही हलंदी पिया, सरदारी जो निज़ाम आहे, कोई मुंहिंजो इलेक्शन नथो खणे। छा मां तव्हांजा जेका नौजवान पुट क़तल थियल आहिनि, छा उन क़तल में के बाअसर जवाबदार मुलविस आहिनि जो तव्हांजा जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि ऐं तव्हांखे इंसाफ़ नथो मिले? कीअं भाउ? छा तव्हांजे क़तल में मुलविस के बाअसर वॾेरा सरदार आहिनि जो तव्हांखे इंसाफ़ नथो मिले ऐं तव्हांजा जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि? मुंहिंजो वॾेरा इहा शैतान दिलदार जखराणी, महबूब खान जखराणी इहे आहिनि, जेका भरतचूड़ी शरीफ़ में इते बि आहिनि, माई राबिया मैडम, इहो बि मुंहिंजो हाणे ख़िलाफ़ आहे। मां को अंदरूं हथ घुमायां मां तुंहिंजो आहे सिरोसिर अंदरूनी मुंहिंजो वारो दुश्मन थिया, उहो मां सां गद्दारी कयां। छा मां तव्हांजा जवाबदार इन टाइम ताईं कोई बि जवाबदार गिरफ़्तार न आहे थी सघियो ऐं पुलिस मां तव्हांखे कहिड़ी ख़ातिरी कराई पई वञे? पुलिस माना बहानो चानो कंदो पियो आहे, घर में न आहिनि, भॼी विया आहिनि, हेॾे न आहिनि, कचे में आहिनि, सरोसिर वेठो आहे पके ॿेले ढोरे में, सखी मिठल ख़ान जी ॻोठ में अली मोहम्मद वेठो आहे, हो आना जाना कंदा पिया आहिनि, ना को जॻह भञा था, ना को हथ ॾींदो पिया था, पैसा खाई करे पहलो क़तल थियो आहे भरचूड़ी शरीफ़ शेर मोहम्मद जो पुटु मुख़्तियार अली, घर में हमला करे मुंहिंजी में असां गॾु वेठासीं, घर में हमला करे उहा माजी क़तल करे त पुलिस रेखी न खणी, पोइ माना पहिरियों महीना 2023 घर में घिरी इहा क़तल कया त वरी 2023 टियों महीना 11 तारीख़ ख़ाली मालपीड़ी चऊं देहरकी मुंहिंजा ॿई पुट मां सां गॾु, मुंहिंजो ॾेराणी बि मां सां गॾु हुई, उन सां गॾु मुंहिंजो पुट मुंहिंजा अॻिते ॿई पुट क़तल कया अथसि। मां फिरादी आहियां, माई शहज़ादी, मुंहिंजो पुटनि जो नालो मोहम्मद शरीफ़ गुलाम मुर्तज़ा। हा जी नाज़रीन, इहे अमां जा दर्द कसा वारा हिकिड़ा किस्सा आहिनि जेकी अमां पंहिंजे पुटनि जे इंसाफ़ लाइ दर दर दाऊं DIG सक्कर, SSP घोटकी ऐं सुप्रीम कोर्ट ताईं बि अमां जो चवणु आहे त मां कोशिशि कई आहे, वञण जी कोशिशि कई आहे, लेकिन मूंखे इंसाफ़ नथो मिले ऐं मां काफ़ी कोशिशि कई आहे त मुंहिंजे नौजवाननि जे क़तलनि सां को इंसाफ़ थिए
पुलिस भी का अहिड़ी अकबराई नथी करे जो अमड़ जे पुटनि खे को इंसाफ़ मिली सघे ऐं अमड़ जे पुटनि जा कोई जवाबदार गिरफ़्तार थी सघनि। अमड़ जो चवणो त कुझु ॾींहं पहिरियां असांजो चूंडियल नुमाइंदो नादर अकमल लगारी साहब सां बि मां मिलण जी कोशिशि कई त नादर अकमल लगारी साहब जे बि ख़ाली ॾेखारींदे पाण गाॾी में चढ़ी हलियो वियो ऐं मुंशी खे चयाईं त कुराड़ी खे 500 ॾे, लेकिन अमड़ जी दांह ॿुधण बि पसंदि न कयाईं। अमड़ दर दर दाहूं करे रही आहे। अमड़ सां गॾु पंहिंजे शहीद पुटनि जूं तस्वीरूं बि मौजूदु आहिनि जेके अम्मा चए थी त ही नौजवान पुट मूंसां गॾु हुया जेके माल पीढ़ी ते क़तल कया विया। आख़िर ॾिजे त दांह ॾिजे कंहिंखे। पोइ ही हिकिड़ी पोड़ी अमड़ पंहिंजे मासूम नौजवान शहीदनि जे कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ दर दर जा धिका खाई रही आहे। कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि खे बि अमड़ जी इहा हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त अमड़ जा कातिल गिरफ़्तार कया वञनि ऐं अमड़ जे पुटनि जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे त अमड़ खे इंसाफ़ मिली सघे। वधीक अमड़ जो चवणु आहे त मुंहिंजे क़तल में बाअसर मुलविस आहिनि जंहिंजे करे मुंहिंजो को बि जवाबदार गिरफ़्तार नथो थी सघे ऐं मां कोशिशि कयां थी त सभिनीनि कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि सां बि मिलण जी कोशिशि कई आहे, लेकिन हू कोन था मिलनि। अमड़ जो चवणु आहे त मां दर दर इन लाइ धिका खायां थी त मूंखे इंसाफ़ मिले, मुंहिंजा जवाबदार गिरफ़्तार थियनि ऐं वधीक आला अमलदारनि खे अमड़ जी हिकिड़ी अपील आहे त अमड़ जे पुटनि नौजवान कूंदरनि जा उहे कातिल गिरफ़्तार थियनि ऐं अमड़ खे इंसाफ़ मिली सघे।